कंदो है। रात दी मुझे लाइ तू रोंदो यार है। इहो तुझो टेम हो मूसां वफ़ा कंदो है। रात दी मुझे लाइ तू रोंदो यार है। दोस्तों इन कलाम की शायरिया गजरी धम आन्या का मेरुल्ला जामोट जी आवाज़ में उस्ताद खान जतक जी। दोस्तों वधी किने कलाम में फरमाशा अशरफ जामोट जी फरमाश, अत्ताउल्ला जामोट जी फरमाश, हनीफ जामोट जी फरमाश, कंदराज कियार का मेरुल्ला शहजाद जी फरमाश, वानानी का उस्ताद मोहम्मद शाउक जी फरमाश, वानानी अतु गोट का मोहम्मद शाउक जी फरमाश, उथल आवरो इस्टाब का उस्ताद मोहम्मद रहीम जी फरमाश। वाह उस्ताद सिमरवा। तू मिलण खे छद तुझो हाल वाल बंद थियो। माण्हू भगवारो तोखे पंज लाखणियो। तू मिलण खे छद तुझो हाल वाल बंद थियो। इहो तुझो टेम हो मूसां वफ़ा कंदो है। रात दी मुझे लाइ रोंदो तू है। इहो तुझो टेम हो मूसां वफ़ा कंदो है। रात दी मुझे लाइ तू रोंदो यार है। हथ मुँह खयो बेवफा थी वे तोखे रहमन आयो। तुझे लाइ सिरत पंहिंजे हथ मुँह खयो बेवफा थी वे तोखे रहमन आयो। इहो तुझो टेम हो मूसां वफ़ा कंदो है। रात दी मुझे लाइ रोंदो तू है। इहो तुझो टेम हो मूसां वफ़ा कंदो है। रात दी मुझे लाइ तू रोंदो यार है। असां तो ख़त्म कया वास्ता बेवफा थी वे तू बंद करे वे रास्ता। मेरो लाजा मोट असां तो ख़त्म कया वास्ता। अरे बेवफा थी वे पंजा बंद कया रास्ता। इहो तुझो टेम हो मूसां वफ़ा कंदो है। रात ॾींहुं मुंहिंजे
नयन